शिरक चौथी भरी मुझे मन जी देवी मां दिलदार आया हटी परे थी मुखा बेशुनास इंसान। अज तो मुझे किस्मत मेहरबान थी जो तू मुखे अकेली जंग में मिली अज मां पोते कोन हटंदुस। अज तुझो गुरूर इन मिट्टी में मिलाईंदुस। ससी का अक्क जी माखी ना है जबलन में पली ऐं डूंगरन का भी ॾाढी आहे। ससीअ जो घाट झुकाइण वारा पाण मिट्टीअ में मिली वेंदा आहिनि। इहो ऊंचो घाट उन रात ही झुकी वञे रात मां तांजे घर गड़ियो पर तुझा नसीब भला जो मीरा जागी पई ऐं तू बची वई। अगी कुआड़ी विसरी वई अथई छा जो ॿीहर अहिड़ी ग़लती तो करी। काश कुहाड़ी सींध वारी हणाए हां। ॾिसां अॼु तोखे केर थो बचाए। हथकड़ मुझे बचवा के मुझे हथकड़। अज तुझी जिंदगी जो आखिरी दी आए। अदा मुझे इन जानवर का बचाए। उन रात भी जेको असा जे घर चोर गिड़ियो वो है ये तई बेशुनास इंसान। चाचा साईं मु कुछ को न कयो आहे। मां तो पंहिंजी इज्जत बचाए भॼी आई हुयसि। उन बेशुनास माण्हू खे त अधा दिलावर मारे छॾियो। न रो पुट मुखे तो ते फखुर आ तू असां जो रत आहीं। पंहिंजी जान त ॾेई सघीं थी पर असांजी इज्जत खे दागदार करे नथी सघी। न रो लुढ़का उगी छड़ ससी
जे गोठ जो सरदार शाह ज़मान जड़ो आदर्शी इंसान हुजे उते अंदर में इब्लीस जड़ा मानू इए ही जहनम रसी थींदा रहंदा। जीअं दिलदार जहनम रसी थी वियो। अदा नथा कीअं था वॾा वॾी ॻाल्हि थी वई आहे ॿियो वरी छा थियो केरु त आहे ॿुध ख़बर अथई दिलदार खे कंहिं मारियो हो कोठे ते चढ़ी? न था अञा ताईं त ख़बर न आहे पई। अदा दिलदार खे दिलावर मारियो हो दिलावर। मूं सम्झो त दिलदार खे मूं मारियो टांगे ते चढ़ी। इहो सुठो थियो जो ॻाल्हि खुली वई न त मां गिरफ़्तार थी वञा। इहा वॾी ॻाल्हि थी वई वॾी। दिलावर दिलदार खे ईअं मारियो ॼण ॼाऊ ई कोन को कोठे ते चढ़ी। अदा वॾा दिलदार हिननि खे हथे ख़ाली हथायो हूंदो न त दिलदार झट में मरण वारो ई न हो। हा साईं दिलदार पंहिंजे पाण खे वॾो फने खान सम्झंदो पर हो पहिरें नंबर जो लफर ऐं सॼो ॾींहुं रईस शमीर जे पुठियां अॻियां पोयां पियो हलंदो ऐं कोठे ते चढ़ी। आदा वॾा हुन असांजी रोज़ीअ ते लत ॾेई छॾी हुई। हू वॾेरनि जी जान छॾे त असांजी जाइ ठहे न टांगे ते चढ़ी। सुठो थियो जॾहिं दिलावर खोटे छॾिस लथो ॻोठ तां नचो। आदा हल तालू बेका अॼुकल्ह तुंहिंजो मुहांडो अहिड़ो थी वियो आहे या कंहिं मसइले मुझायो अथई? बसरा धंधो ठप थी वियो आहे। काल बि दोल वीचारो बंदूक ई ता ॼण आयो पर मां छा कयां बंदूकूं बस कनि त दोल बि वॼनि न। बसड़े बेगा असांजे ॻोठ खे बि नज़र अलाए कंहिंजी खाई वई। कल्ह जेको दोलनि जो धमचर हूंदो हो अॼु गोलियुनि जा सुसाट लॻा पिया। हाय ओ बहसार दिलदार बेचारे जी त ख़बर ई कान पई त केरु मारे वियो बेचारे खे। मूंखे सभु ख़बर आहे त इहो ससुई जे करे मुओ आहे पर मां तोखे छो ॿुधायां। वाह चुप करे इतन खे बि कन थींदा आहिनि को ॿुधी न वठई असांजो छा। हा बसरा उहे ॾींहं हुया जो हर महीने कंहिं न कंहिं जो मां रिश्तो कराईंदो हुयुमि। हाणे त वक़्तु गुज़री वियो आहे त को रिश्तो ई न करायो हथ में। वो मुआ सुधरी वञो न त कंहिं घट घेड़ ते गिदड़ वांगुरु हो पियो हूंदे। जंहिं बि न्याणीअ खे ॾिसे थो पियो तुंहिंजी शादी करायां। शादी कराइण को ॾोह न आहे बसरा। ॾोह जा कम त तूं पई करी। अलाए केतिरनि माण्हुनि जा घर उजाड़े छॾिया अथई। मां त पोइ बि माण्हुनि जूं दिलियूं पियो मिलायां तॾहिं त चवंदो आहियां बसरा त तूं सही माण्हू न आई। बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पकी ऊंचा फ़कीर फिरंदा था वतन। मां कंहिंजो बि घर नाहे उजाड़े। माण्हू पाण मूं वटि था अचनि। तुंहिंजा फ़कीर रुॻो असांजे घर पिया फिरनि ॿार जी का ख़बर ई कोन्हे ने। सभु ख़बर आहे मुंहिंजे फ़कीरनि खे मूंखे सभु कुझु था ॿुधाइनि। त पोइ ॿुधाए भला दिलदार खे कंहिं मारियो? इहो कमु पुलिस जो आहे फ़कीरनि जो इन्हे में कहिड़ो वास्तो। बसरा जो कमु आहे दुआ सॻो ॾियणु शिफ़ा वारो। तो को मञे या न मञे। मां हिते आयुसि मानीअ लाइ तुंहिंजी ख़बरुनि में वेही रहियुसि बसरा। सरदार साईं मोकिलियो त वञी हाशिम खे सॾे अचो। वाह मानी पोइ अचे खाओ। पहिरियों वञी हाशिम खे सरदार जो नियापो ॾेई आ। हा बसरा पहिरियां इहो कमु थो कयां। दिलावर मूंखे बख्श कर मूंखे छॾे न वञ। कुछ ख्याल कर ये कंहिंजो तग न आहे जन। दिलावर छो पंहिंजे एहसासनि ऐं जज़्बनि ते कारी चादर वेड़े छॾी अथई।
छा तुझे सीने में दिल नथी धड़के? मीरा मुझे जज्बन ऐं एहसासन का मुझो अना जो घाट वधीक ऊंचो आहे। मुझे दिल में मोहब्बत बदल दोस्ती जो आंसू आहे। दिलावर, छा तू मुखा नफरत तो करी? सच बुधाए त मां तुझे दिल में नथी रहा। मीरा मां तोखां नफ़रत नथो कयां, पर उन अण लिखे एहसास खे मां मोहब्बत नथो थी सघां। तू मुंहिंजी दिल में न आई, हाँ दिल जे वेझो आहे। पर दिलावर, मुझे दिल में त तुझे याद ऐं मोहब्बत का सिवा कुछ भी ना है। मुखे बुधाए मां छा कया? केड़े ॾोह जी सजा काटे रही आहियां? मुझे मन आंगन में तुझे प्यार जी सरिया फुलार छो आहे? छाकाणि त सरिया जा पीला गुल विछोड़े जी अलामत हूंदा आहे। तुंहिंजो मुंहिंजो अहिड़ो रिश्तो आहे जंहिंमें फिराक ई फिराक आहे। असीं सॼी हयाती गॾु हूंदे बि हार रहंदासीं। पर मूं त पंहिंजी दिल पोखिया हुया। क्या हुया? इहा सरिया फुलार किथां आई? इहो विछोड़ो किथां आयो दिलावर? मीरा तू पथरीली मिट्टीअ जी पैदाइश आहे, न करे प्यार खे दिल मां धिकारे छॾ। छो त पत्थर ऐं प्यार खोड़ो ई नथो लॻे। प्यार जो कोको याव में कंडे जिया फाथल आहे। छिके कढीस तब कंडो कोन निकरंदो, या पटिजी पवंदो। दिलावर, हाणे त हिन मीरा जो मरण ऐं जीअण तोसां ई आहे। मीरा मां वञा थो, विच रस्ते ते मां तोसां बीह नथो सघां। पर मुंहिंजे दिल खां परे वञ जाए, न त मीरा मरी वेंदी। इहो यादि रखजांइ दिलावर। न, तुंहिंजे दिल खां परे कोन वेंदुसि, पर इहो बि यादि रखजांइ मीरा, तुंहिंजे दिल जे वेझो बि कोन ईंदुसि। जेको फ़ासिलो आहे उहो मरण ताईं बरक़रार रहंदो। मां तुंहिंजो कॾहिं बि कोन थी सघंदुसि, मूंखे विसारे छॾ। जावेद, शमू ताणे छितो थी पियो आहे। हाँ शमा, जरा गाना पादर जो लगा अथस। सुठो थियो जो आलिया उन्हनि जे हथ न लॻी। ये आलिया जे पाछे ताईं कोन पहुची सघंदा। अजाए पिया था ख्वार थियनि। जावेद, मूंखे ताणे शमू खां ख़ौफ़ थियण लॻो आहे। ॻाढ़ियूं अखियूं करे मूंखे घूर घूर थो ॾिसे। अॻु में ई मारे दरिया खाना खे शमू जी दाह ॾेई आयो आहियां। उम्मीद अथमि त मुड़ी वेंदो। जे न मुड़ियो त आशमार न नापो कंदुसि, छो त हिननि खे इज़त वारी ज़िंदगी रास कोन थी अचे। मां त चवां थी जहिड़ो तोड़ो हथियार तूं बि वठी छॾे, अवेले साल में कमु ईंदो। हथियार ख़रीद करण जी मूं में ताक़त न आहे। हूअं बि जंग जज़्बनि सां विड़ी वेंदी आहे, हथियारनि सां न। पंहिंजो हथियार त ही कुहाड़ी आहे। जावेद, काॾे थो वञे? तूं ॿाहिरि वेंदो आहीं न त मूं अकेले खे डपु थींदो आहे। खौफ जिंदगी जो मौत आहे ऐं मौत विछोड़ो आहे। साले सौदाई न आहे। सम्झ में नथो अचे छा कजे। जावेद, बाबा छा थो चवे? क्षमा, चाचो चवे थो त तूं डिॼ न, खौफ़ में हार आहे ऐं तूं अकेली न आहीं। चाचो साले बि तोसां गॾु आहे। जावेद, बाबा जी ॻाल्हि समझी थो? न, तूं पाण ई समझ। हे तूं हाणे घर जो कमकार कर, मां बनीअ तां चकर हणी अचां। सूबेदार साहब,
खंभे खड़ी विया चाहे जो तू असांजी मदद कर तो सरदार शाह ज़माना जी मदद छो कई मूं कंहिंजी बि मदद न आहे कई मां सिर्फ़ पंहिंजी ड्यूटी कई आहे तो उन वक्त पंहिंजी ड्यूटी छो न निभाई जॾहिं सरदार शाह ज़माना हक मूंखे बंदि रखियो तो उन वक्त पंहिंजी ड्यूटी छो न निभाई जॾहिं शमू अगवा थी वियो तो उन वक्त पंहिंजी ड्यूटी छो न निभाई जॾहिं हाशिम आलिया के खंभे खड़ी हलियो रह तू किथे हो ॿुधाए रैस तॾहिं बि मां पंहिंजी ड्यूटी करे रहियो हुउसि तॾहिं त तूं ऐं शमू अॼु ज़िंदा आहियो मूंखे त सम्झ में नथो अचे त तूं कंहिंसां सचो आहीं मां सिर्फ़ पंहिंजी ड्यूटी सां सचो आहियां खाई मुंहिंजो थो ॿियाई वरी सरदार शाह ज़माना मूंखे त ख़बर कान थी पए त तूं आहीं कंहिंजो रैस रिज़्क़ अल्लाह जो थो खावां तुंहिंजो न कमु पैसे जे लाइ थो कयां ऐं माण्हू सरकार जो आहियां वाह सूबेदार साहब वाह वाह जी थो पियो ॿुधाए अड़े दरिया ख़ान जे साम्हूं ॻाल्हाइण आना बुखे शींहं जे वात में मुंडी विझण जे बराबरि आहे अड़े छो थो मौत करी रईस दरिया खान मुंहिंजे ख्याल में तूं पंहिंजो ऐं मुंहिंजो वक़्तु बर्बाद करे रहियो आहीं ठीकु आहे तूं भली वञी सघे थो दादा जी दाना ढा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए हिकिड़ी छो ॿ ॻाल्हियूं ॿुधाए ॿ हा हिकिड़ी हींअर थो ॿुधाए ॿी वरी हफ़्ते खां पोइ ॿुधाए मुंहिंजा प्यारा भाउ ॿुधा दादा इन मां बसरा खे त ॾिस टांके ते चढ़ी छॾ दान कुराड़ीअ खे केरु ॾिसंदो हुनखे ही अखियूं पची पनसुल कोठे ते चढ़ी ईअं कोन थो चवां असां असील मुड़ुस आहियूं ऐं अखर वारा बि आहियूं कुराड़नि खे कोन ॾिसंदा आहियूं मायूं असांजे लख थियूं मरनि टांके ते चढ़ी त पोइ बाक़ी कहिड़ी ॻाल्हि आहे कोठे ते चढ़ी इहा वते थी फ़क़ीर कंदी अथई वॾी ठग माण्हू थी फुरी थी अथई पोइ छा ख़्याल आहे हरूस का चुगली कयूंसि सॼे ॻोठ में खुआर ऐं कोठे ते चढ़ी खुआर त अॻ ई आहे असां रुगो बाहि ते पेट्रोल हारींदासीं टांके ते चढ़ी ॿुधू कुझु ख़्याल कर जे सचा पचा फ़क़ीर हूंदुसि असांजा धाणा कढी छॾींदा असुल कोठे ते चढ़ी दादा इहो त मूं सोचियो ई कोन हो टांके ते चढ़ी त पोइ हाणे सोचे वठ कोठे ते चढ़ी दादा अॼु मूंखे सोचण लाइ कम घणा आहिनि फ़िलहाल चुगली कोन था हणूसि टांके ते चढ़ी माफ़ था कयूंसि छा यादि कंदी बाक़ी अख में रखूंसि था ऐं कोठे ते चढ़ी दादा अख में रखे छा कंदेसि ॿ टे रुपया ख़र्ची वठंदासीं जे न ॾिनई न त सॼे ॻोठ में हुल लाईंदासीं ऐं कोठे ते चढ़ी ऐं माई बसरा ऐं ठगा ए फीड़ा तावीज़ सभु ठगी थी करे ऐं कोठे ते चढ़ी हा दादा सच में फ़क़ीरनि हुजे त मुड़ुस जूं टंगूं त सिधू करे न टांके में चढ़ी हाणे जे करे किथे मिली वई त कंदासीं हिकु हिकाणी ऐं कोठे ते चढ़ी ठीकु आहे दादा टांके ते चढ़ी बाबर साईं हिकु अर्ज़ कयां चओ छा थो चवणु चाहे बाबा साईं जमाल जेको कुझु कयो ग़लति कयो या सही कयो मूंखे माफ़ करे छॾियो जमाल मुंहिंजी धीउ खे मारियो तव्हांखे ॻोठ निकाली ॾिनी हाणे त ईअं थो लॻे त सज़ा मूंखे मिली रही आहे हाणे खेसि बख़्श कयो बाबर साईं खेसि बख़्श कयो खुदा बख़्श तुझे पुट जमाल जी सज़ा पूरी थी चुकी आहे हाणे हू इन ॻोठ में रही सघे थो बाबा साईं मां जमाल खे किथे ॻोल्हियां छा तोखे ख़बर कोन्हे त जमाल किथे थो रहे
बाबा साईं, जमाल खे मुंहिंजे अखियुनि ॿीहर ॾिठो ई न आहे। खुदा बख्श, हाशिम भी सही वक्त ते आयो आहे। इहो कम हाशिम ते था रखूं। सरदार साईं, वरी कहिड़ो कम? जमाल खे ॻोल्हे ॻोठ वापस वठी अचणो आहे। बाबल साईं, मां त जमाल खे ॻोल्हे हथ कंदुसि, पर जमाल मूंखे दिल सां माफ़ कयो हूंदो, छो त उन वाक़े जो थोरो घणो ज़िम्मेवार मां बि आहियां। हाशिम, तुझी बेगुनाही साबित थी चुकी हुई, इन्हीअ करे त जमाल खे सज़ा मिली हुई। ठीकु आहे बाबल साईं, मां जमाल खे ॻोल्हियां थो। पुट हाशिम, जमाल मिले ई त जजाए सां देर न करे। मौत अलाए मूंखे केतिरी मोहलत ॾे। चाचा खुदा बख्श कर, तूं को बि फिक्र न कर, तमाम जल्द जमाल तुंहिंजे भाकुर में हूंदो। अबा, अल्लाह आबाद कंदी। हाशिम खान, शामिर खान जा कहिड़ा हाल आहिनि? बाबल साईं, सागा लाटू सागा चुग, शमीर अञा बदलियो न आहे। हा हाशिम, सही थो चई। इंसान पंहिंजी आदत मटाए सघे थो, पर फितरत न। बाबल साईं, हाणे मूंखे इजाज़त? हा, तोखे इजाज़त आहे, तो भली वञ।